जगीशाही मां के खबर ॾींदा हलूं। मोहम्मद शफ़ीक जोखियो जी रिपोर्ट मुताबिक़ थरदीपे रूरल डेवलपमेंट प्रोग्राम पारां जंगशाही जे ॻोठ मोहम्मद हसन पलीजो जे प्राइमरी स्कूल जे शागिर्दनि ऐं शागिर्दाननि में समाजी तंज़ीम सोशल मोबिलाइज़ेशन जे सहकार सां स्कूली शागिर्दनि में समाजी तंज़ीम जे अॻुवाणनि शाज़िया भुट्टो, कलसूम पलीजो, इम्तियाज़ राजड़ ऐं नादर बलोच पारां स्कूली बैग, किट्स ऐं ॿियो ज़रूरत जो सामान तक़सीम कियो वियो। उन मौक़े ते सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे समाजी तंज़ीम जे अॻुवाननि शाज़िया भुट्टो, कलसूम पलीजो, इम्तियाज़ राजड़, नादर बलोच ऐं ॿियनि चयो त समाजी तंज़ीम थरदीपे रूरल डेवलपमेंट प्रोग्राम तहत जून 2023 खां ठठे ज़िले जे ठठो, मीरपुर साकिरो, घोड़ाबाड़ी ऐं केटी बंदर तालुक़नि में तइलीम जी बहितरी तोड़े जिते स्कूलनि जा कमरा नाहिनि उन्हनि स्कूलनि खे कमरा ॾियण सां गॾु स्कूल जे उस्तादनि खे ट्रेनिंगूं कराए स्कूल में वाटर कूलर, चटायूं वग़ैरह मुहैया कयूं वयूं आहिनि।